Today we are in Sharda Auntie's house. She is going to show us how to make mango rice. जय झूलेलाल आंटी. जय झूलेलाल. त तव्हां असांखे अॼु मैंगो राइस था ॾेखारियो. हा, मां चयो मूंखे ॾेखारण में घणो टाइम लॻंदो, इन करे चांवर चारे रखिया आहिनि. धाण धाण चांवर अलॻि हीअं हुजनि, छुरिया चांवर. हे ॾिसो, हिन में लूणु विझी करे था हा, लूणु विझी करे चांवर ठाहे करे थधा कबा आहिनि. अच्छा. थधा करण खां पोइ अंब ॻए करे जंहिं महिल चारींदा थियो चांवर, तंहिं महिल अंब ॻए करे उन में तुर खंड जी, तुर लूण जी, अंब में जेतिरा लूणु खपे जी, ऐं थोरो खंड जी ऐं थोरो हैड. हे कहिड़ा अंब आहिनि आंटी? हे कहिड़ा बि खटा अंब हुजनि, तोतापुरी हुजनि, कहिड़ा बि अंब हुजनि, कोई बि अंब हुजे, हुन मां हिन खे चङी तरह मिक्स कजनि जीअं हॾ हॾ में हुनखे लूणु ऐं हैड पइजी वञे. पोइ मिक्स करे करे घणी देरि रखिजे? न, 2 मिंटे में. ॾाढो घणी देरि रखंदव त पाणी छुटिजी वेंदो आहे, पोइ चांवर आला आला थी वेंदव. इन करे 5-10 मिंटे में ई हिन खे मिक्स करे करे चङी तरह. ये खाली 5 मिंट. हा, बस छॾे ॾिजे. हा, छॾे ॾिजनि. मसाले पून वून सभु लाइ किथे करे. हाणे तईअ में तेल गरम कयो था. हा, थोरो तेल गरम करे करे जी, तेल में विझूं था राई. राई हाणे राई, हाँ. देन यू कैन पुट लिटिल करी पत्ता. देन आफ्टर दैट उड़द का दाल, चने का दाल एंड मूंगफली. मूंगफली थोरो भुंजी वञे न? हा, मूंगफली थोरो भुंजी वञे. करी पत्ता जेतिरो सन्हो वढे विझंदो ओतिरो चांवर सुठा लॻंदव. सॼा सॼा पत्ता सुठा न लॻंदा आहिनि. ऐं करी पत्तो हेल्थ वास्ते ॾाढो सुठो थींदो आहे, स्पेशली फॉर लेडीज़, फॉर द हेयर. तंहिंखां पोइ थोरी हिंग. पोइ अधु मूंगफली थी वञनि, सॼा सॼा मिर्च, शिमला मिर्च. सावा मिर्च डिगा डिगा वढे करे विझबा आहिनि, ऐं शिमला मिर्च फॉर द टेस्ट. शिमला मिर्च थोरो नरम थी वञे उन खां पोइ. बसि पोइ हुन में मिलाईंदासीं चांवरनि में. हिन में तुर लूणु जरी विझंदासीं त हुन में ॻड़ी वेंदा. हा, ॻरी बि वेंदो ऐं हुनखे बि लूणु लॻी वेंदो. अंदाज़े सां लिखो छो कि चांवरनि में बि. हा, चांवरनि में बि विधल आहे, अंबनि में अलॻि विझल आहे. हिन में इन करे सोचे सम्झी करे थोरो थोरो सभिनी में विझणो आहे, जीअं सभिनी खे लॻी वञे लूणु. जेसि ताईं उहो कैप्सिकम सिझनि था, हा, तेसि ताईं हे मिक्स कंदव था. हा, चांवरनि में अंब मिलाईंदासीं. हाणे चांवर में त अंबरी ॾाढी रह मिक्स थी वई आहे. हा, हाणे मिक्स थी वञण खां पोइ हे भाॼियूं विझणियूं आहिनि सभु हिन में. हे तव्हां बॉइल करे रखियो अथव? हा, स्टीम करे रखिया आहिनि सभु. कॉर्न, मटर, मटर ऐं कैरेट. ॾाढो न ॻरणु खपे, क्रिस्पी हुजणु खपे खाइण महिल. ऐं 1 कप चांवर में 1 अंबरी पवंदी आहे हिन में. ॻए करे. हिन बॉइल वेजिटेबल जे लाइ अधु सीटी बस आहे. कुकर में ठाहे. हा, अधु सीटी तुर लूण जी विझी करे. अच्छा. अधु सीटी वॼाए सॼो. हे हाणे चांवर बिल्कुलु रेडी आहिनि ऐं हुते शिमला मिर्च बि रह चङी तरह ॻरी विया आहिनि. हाणे असां हुनखे हिन में मिक्स था कयूं.
हाँ। हे कोतमीरी धोतल सन्नी वढियल, पोइ मथां हुनजे मथां डेकोरेट करे सॼो। हे त चांवर ॾाढा कलरफुल था लॻनि, ॾाढा सुठा था लॻनि आंटी। तव्हां त ॾाढो रहे सेखारियो, वेरी न्यूट्रिशियस एंड वेरी वेरी नाइस विथ ऑल वेजिटेबल्स। अंब होलीअ जे टाइम ते अची वेंदा आहिनि, इन करे कलरफुल इहे चांवर होलीअ कोठी शुरू कंदा आहियूं ठाहिणु। वाह, त ॾाढा ऐं हलंदा आहिनि सावन सूधी। अच्छा, ॾाढो सुठो सुठो थी वियो। थैंक यू सो मच आंटी। वेलकम। Now you